सियारे जी मौसम वेझी आहे ऐं घणो करे शादीशुदा माण्हू हिकिड़ो ई डबल कंबल इस्तेमालु कंदा आहिनि, पर हिक ई कंबल में सुम्हण सां कहिड़ो मसइलो आहे? अचो त ॼाणूं था माहिरनि जी हिक राय। इंसानी नफ़्सियात ऐं निंड जे माहिरनि जो चवणु आहे त हिक कंबल में सुम्हण सां ज़ाल या मुड़ुस मां कंहिं हिक खे निंड जा मसइला पेश ईंदा रहनि था। 92% मां 98% माण्हुनि जे जिस्म खे मुख़्तलिफ़ क़िस्म जी गर्मी पद जी ज़रूरत हूंदी आहे। जेकॾहिं ज़ाल मुड़ुस हिक कंबल में सुम्हनि था त ॿिन्ही मां हिक कंबल वेढ़े बहितरीन निंड करे थो, जॾहिं त ॿियो सुठी निंड खां महरूम रहे थो। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं मामिलो ईअं ई हलंदो रहंदो त इहा ॻाल्हि ॿिन्ही जे लाॻापन ते असर अंदाज़ थींदी। इन सूरत में मुतासिर थींदड़ ॿिए खे ख़ुदगर्ज़ सम्झणु लॻंदो ऐं शादीशुदा ज़िंदगी मां सुकून ख़तम थी वेंदो। माहिरनि जो चवणु आहे त हिक कंबल इस्तेमालु करण खां बहितर आहे त ॿ धार कंबल इस्तेमालु कया वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।